नाज़रीन अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। अॼु असां जॾहिं यूट्यूब चैनल ब्यूटी ऑफ सिंध 786 पारां खैरपुर मीरस आयासीं ऐं उतां कोट ॾिजी किले खां थींदा वरी उभन शाह सरकार वटि आयासीं। उन जी दरगाह जी वीडियो ठाहीसीं त इन खां पोइ असां वॾो नालो ॿुधो होसीं साईं आदम शाह सुल्तान, जंहिंखे बादशाह सुल्तान बि सॾींदा आहिनि। त दिलि चयो त ओॾहिं बि वञिजे। पोइ उतां असां निकिरी पियासीं मोटर बाइक ते। ॾींहुं बि तमामु सख़्तु गरम हुयो, पर जॾहिं निकिरिजे थो त पोइ ॾींहं खे नथो ॾिसिजे ऐं ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी वारी सिट यादि करे निकिरी पियासीं। ॾाढो पंधु हुयो, तमामु घणो, घटि में घटि 15 किलोमीटर या 16-17 किलोमीटर खनि परते हुयो ऐं जबल जी चोटीअ ते हुयो। तक़रीबन मां सम्झां थो त 800,000 फुट मथे इहो पंहिंजो, या अञा बि मथे हुयो। सो हीअ दरगाह तव्हां ॾिसो था, हीअ आहे साईं आदम शाह सुल्तान या बादशाह सुल्तान, उन जी दरगाह आहे। हिते माण्हुनि जा काफ़ी मेड़ा हुया ऐं असां कोशिशि कईसीं त उन्हनि खां अलॻि सां हिकिड़ो वीडियो ठाहिजे, पर किथे किथे पोइ बि माण्हू अची पिया वञनि। घणो तइदादु जेको आहे सो औरतुनि जो हुयो ऐं साईंअ जी जेका मथे दरगाह हुई उनजो रस्तो बि ॾाढो अणांगो हुयो ऐं मोटर साइकिल जेको आहे सो ॾाढो तकलीफ़ सां मथे चढ़े बीहारीसीं त मता को हेठां मुर्गो गाॾी काहे वञे। इन जे करे मथे काहे आयासीं ऐं तव्हां ई मुलाहिज़ा फ़रमायो। वॾो मशहूरु आहे हिन तरह में, तमामु घणो मशहूरु आहे। हीअ बुज़ुर्ग दरगाह आहे ऐं माण्हू के शादीअ वारा बि हिते अचनि था ऐं तोहर ॿारनि जा जेके थियनि था त उहे बि हिते अचनि था। ऐं जीअं त इन्हनि ॿहिराड़ी वारनि ॾूराहनि इलाइक़नि में ॿी का बि तफ़रीह कान्हे, इन जे करे औरतूं ऐं मर्द बि ख़ासि करे दरगाहुनि ते अचनि था त उते अची दुआऊं घुरनि अलाह साईं खां ऐं अलाह साईं खे ॿाॾाइनि त हुननि जो इहो अक़ीदो ठही थो वञे त अलाह साईं इन्हनि बुज़ुर्गनि जे सदिके हिननि जा मसइला जेके आहिनि उहे हल कंदो ऐं हू सोभारा थींदा। सो मां सम्झां थो त जेकॾहिं अंदरूने सिंध, ख़ासि करे जेके तमामु घणा पुठिते पियल इलाइक़ा आहिनि, उते जेको आहे सो माण्हू घणो करे इन्हीअ जे करे बि दरगाहुनि ते अचनि था त हुननि जी आउटिंग बि थी वञे ऐं औरतूं वीचारियूं सॼो ॾींहुं घरनि में वेठियूं हुजण करे उन्हनि खे बि ॾाढो सुरूर हासिलु थिए थो ऐं हिते अची पोइ अलाह खे बि यादि कनि थियूं ऐं पीर साहिब जी बि निंड फिटाइनि थियूं। सो असां बि हिते आया आहियूं हिन बुज़ुर्ग वटि ऐं ईसाले सवाबु कयोसीं ऐं दुआ बि अलाह अज़ व जल खां घुरीसीं। ऐं जॾहिं दुआ घुरंदा आहियूं त इहो यकीन हुजणु खपे त अलाह अज़ व जल दुआउनि जो ॿुधंदड़ु आहे, नियतुनि खे ॼाणींदड़ु आहे ऐं इन जे करे अलाह साईं दुआऊं क़बूल बि करे थो। सो इहो यकीन करे दुआ घुरूं था, इनशा अल्लाहुल अज़ीज़ असांजूं दुआऊं ज़रूरु जेके घुरिजूं आहिनि उहे पूरियूं थींदियूं ऐं असां जूं तकलीफ़ूं दूरि थींदियूं। सो नाज़रीन, हीअ आहे साईं आदम सुल्तान शाह रहमतुल्लाह अलैह जी दरगाह। तव्हां मुलाहिज़ा फ़रमायो। ठहियल त तमामु ख़ूबसूरत आहे, पर मथे जेको आहे ॾाढो ॾुखियो चढ़ी आयासीं ऐं के इंतिज़ामात बि अहिड़ा ख़ासि कोन हुया ऐं नई वरी को हिन दरगाह जो संभालींदड़ मुतवली नज़र आयो, जंहिंखां खणी कुझु मालूम कजे हा साईं जन जे मुतालिक़
पर कोई बि माण्हू मिली न सघियो ऐं घणो तइदादु वरी हिते हर दरगाह ते तक़रीबन औरतुनि जो हुजे थो, जंहिं खां वरी का ॻाल्हि पुछी बि कोन थी सघिजे। इन जे करे बसि ही व्लॉग ठाहे ऐं तव्हांजे आॾो रखूं था पिया। तमामु परे आहे ऐं हिन खां पोइ वरी असां हिकिड़ी ॿी दरगाह आहे ओॾे वेंदासीं ऐं उन जो बि इनशा अल्लाह तव्हांखे हिकु ॿिनि ॾींहंनि में व्लॉग जेको आहे उहो ॾेखारींदासीं। तव्हांखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजा व्लॉग ॾिसी उन्हनि खे लाइक कंदा कयो ऐं शेयर बि कंदा कयो। मुख़्तलिफ़ चैनलनि ते उन्हनि खे शेयर करे छॾींदा कयो त जीअं ॿिया दोस्त बि ॾिसी ऐं असांजे यूट्यूब चैनल ब्यूटी ऑफ सिंध 786 खे सब्सक्राइब कनि ऐं उन जे बेल आइकॉन बटण खे प्रेस कनि। तव्हांखे बि गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे यूट्यूब चैनल ब्यूटी ऑफ सिंध 786 खे सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे उनखे सब्सक्राइब कयो ऐं उन जे बेल आइकॉन बटण खे प्रेस कयो। पर जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ब्यूटी ऑफ सिंध 786 खे अॻु सब्सक्राइब कयो आहे ऐं उन जे बेल आइकॉन बटण खे प्रेस बि करे छॾियो आहे त पोइ उन खे वरी ॿीहर सब्सक्राइब करण जी ज़रूरत कोन आहे। अलबत् इहे व्लॉग ॾिसी उन्हनि खे शेयर ज़रूरु कंदा कयो ऐं व्लॉगनि खे हिकु दफ़ो लाइक बि कंदा कयो त तव्हांजा निहायत शुक्रगुज़ार रहंदासीं। उमेद त असांजी इन दरख़्वास्त ते अमल कंदा ऐं असांजो आवाज़ु ॿियनि दोस्तनि ताईं बि पहुचाइण लाइ असांजे व्लॉगनि खे शेयर कंदा त तव्हांजा निहायत शुक्रगुज़ार रहंदासीं। सो जबल जी चोटीअ ते हीअ आहे साईं आदम शाह सुल्तान या बादशाह सुल्तान साईंअ जी दरगाह। चौतरफ़ जबल आहिनि ऐं उन्हनि जबलनि जे विच में हीअ दरगाह आहे हीअ बि जबल जी चोटीअ ते ई, पर इहो जबल जेको आहे सो थोरो हुन खां हेठि आहे, पर पखेड़ में तमामु घणो आहे। खैरपुर मीरस जो हीअ इलाइक़ो सॼो सहरा आहे ऐं तव्हां ॾिसो त सोलर जेको आहे हिते बि केतिरो कमु अचे थो। जिते बिजली नथी पहुची सघे उते सोलर माण्हुनि जूं क़िस्मतूं बदिलाए छॾियूं आहिनि ऐं सोलर बि कंहिं पीर खां घटि न आहे जो जिते बि रखी तव्हां उन खां कमु वठो त तव्हांखे बिजली बि मिलंदी, हवा बि मिलंदी, हर शइ तव्हांखे पोइ मुयसरु थी वेंदी। हिन ॾाकण ते असां चढ़ी आया हुआसीं। पहिरियों जबल ते चढ़ी आयासीं, उन खां पोइ हिन ॾाकण ते चढ़ी आयासीं। तमामु मथे आहे हीअ दरगाह शरीफ़। हीउ हेठियों नज़ारो आहे ऐं मां वरी हिकु दफ़ो ॿीहर साईं आदम शाह सुल्तान सरकार जे रोज़े ते अची रहियो आहियां ऐं ईसाले सवाब करे रहियो आहियां। साईं सदाईं करें मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करें। हींअर मां ॾाकण ते हेठि लही अची रहियो आहियां ऐं हेठि जबल जी चाढ़ी तमामु ॾुखी आहे, पर इंशा अल्लाहुल अज़ीज़ ख़ैर आफ़ियत सां इहा चाढ़ी जेका हाणे लाहीअ जे सूरत में आहे उहा लही पोइ वरी
असां खैरपुर मीरस ॾांहुं रवाना थींदासीं ऐं उते हिकु ॿी दरगाह आहे, उते ईंदासीं, जंहिंजो विलाग तव्हांखे 2 ॾींहंनि खां पोइ वरी ॾेखारियो वेंदो। हीअ दरगाह आहे साईं आदम सुल्तान शाह साहब जी। तमामु घणी मशहूरु आहे, पर तमामु परे हुजण करे माण्हू त खणी अचनि था, पर सहूलियतुनि जो फुक़दान नज़र आयो। सहूलियतूं कोन्हनि, मथे चढ़ण जो रस्तो बि काफ़ी अणांगो आहे। सो हींअर मां तव्हां खां इजाज़त वठंदुसि। अलाह साईं तव्हां ऐं असां सभिनी जो निगहबान। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मुंहिंजो हीउ विलाग मुलाहिज़ा फ़रमायो। अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातहू। हिकु दफ़ो ॿीहर बि गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे जेकॾहिं तव्हां असांजो अञा ताईं यूट्यूब चैनल ब्यूटी ऑफ सिंध 786 सब्सक्राइब न कयो आहे त उनखे सब्सक्राइब करे उन जे बेल आइकान बटण खे प्रेस कंदा त तव्हांजा निहायत शुक्रगुज़ार रहंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां असांजे ब्यूटी ऑफ सिंध 786 चैनल खे सब्सक्राइब कयो आहे त पोइ ॿीहर उनखे सब्सक्राइब करण जी ज़रूरत कान्हे, ऐं रुॻो असांजा तव्हां विलाग ॾिसी उन्हनि खे शेयर कंदा त तव्हांजा निहायत शुक्रगुज़ार रहंदासीं। सो हाणे असांखे महिरबानी करे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान। ख़ुदा हाफ़िज़।